अॼु ही असां फ़लस्तीन जे सिलसिले जे यकजहती लाइ रैली कढी आहे ऐं असां जेको आहे सॼी दुनिया खे यूएनओ खे ॿुधाइणु चाहियूं था त मुस्लमान सभु हिकु थी चुका आहिनि कि उहो वधीक नुक़सानु न थिए इसराइल खे ऐं पाकिस्तान आर्मी खे बि ऐं असां मुस्लमाननि खे प्रेशर था विझूं त उहो जेको आहे फ़लस्तीन में पंहिंजूं फ़ौजूं मोकिले हिननि खे सबक़ु चखाए ऐं पाकिस्तान जी आवाम ऐं मुस्लमान जेके इस दुनिया में हिकु थी चुका आहिनि असांखे आज़ादी ताईं इन जदोजहद जो हिसो बणिणो आहे। असीं चाहियूं था त जेको इसराइल कल्ह जंगबंदीअ खां बाद बि जेके मिज़ाइल फायर कया आहिनि या रॉकेट फायर कया आहिनि उनखे सख़्तु सज़ा ॾियणु खपे। असीं पूरी दुनिया जा जेके बि इस्लामी मुल्क ऐं जेका OIC ठहियलु आहे उन्हनि वटि जेके एटम बमनि जा जेके स्किड मिज़ाइल गोरी मिज़ाइल अतफ मिज़ाइल खोड़ सारा उन्हनि जा 2600 किलोमीटरनि ते मार करनि था। उनखे सिर्फ़ु असां ॿधी करे रखण लाइ त न रखियो न। जॾहिं बैतुल मुक़द्दस जे मथां हमिलो थिए थो, मस्जिद अक़सा ते कोई घेरे थो त असांजी जेका इस्लामी गैरत आहे उहा काॾे हली वई आहे। असीं उन्हनि सुपर ताक़तनि जो जेके इस्लामी ताक़तूं आहिनि उन्हनि जे ज़मीर खे झंझोड़ण लाइ अॼु असां हिते गॾु थिया आहियूं। असांजी तंज़ीम पाकिस्तान ज़िंदाबाद पब्लिक ऑर्गेनाइज़ेशन की तरफ़ां पूरे एहतजाज खे मुज़ाहिरो कयो वियो आहे। असां इसराइल जी ज़्यादतियूं मासूम फ़लस्तीनियुनि ते बर्दाश्त नथा करे सघूं। असां पाक फ़ौज खे चऊं था त पंहिंजा अमन दस्ता उते क़ाइमु करे और जेका मज़लूम फ़लस्तीनी आहिनि उनजी भरपूर मदद कनि। अॼु जो इहो असांजो मुज़ाहिरो जेको पाकिस्तान पीपल्स ऑर्गेनाइज़ेशन तरफ़ां मुक़ररु कयो वियो आहे त असां भरपूर तरीक़े सां मज़म्मत था कयूं इसराइल जी ज़्यादतियुनि खां। ख़ासि करके असांजो क़िबला अव्वल बैतुल मुक़द्दस असां इंशाअल्लाह उनखे आज़ादु कराईंदासीं और बिल्कुलु ई मुसलमाननि जो फ़र्ज़ु आहे तो पंहिंजे क़िबला अव्वल जी आज़ादी जे लाइ भरपूर जदोजहद कनि। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।